पाकिस्तान में मोबाइल इस्तेमाल कंदड़नि लाइ हिन वक़्त ताईं 4 मोबाइल सिम कंपनियूं मौजूद आहिनि जेके पंहिंजे वाहिपेदारनि लाइ अलॻि अलॻि सहूलियतूं मुहैया कनि थियूं। पर हिन साल ई 14 अगस्त ते मतिलबु 4 ॾींहनि खां पोइ चइनी सिम कंपनियुनि जे मुक़ाबले में ओनिक नाले हिक नई ऐं जदीद सिम आंदी पई वञे। जेज़, यूफोन, टेलीनार ऐं ज़ोंग खां पोइ इहो ओनिक 5हों नेटवर्क हूंदो जेको वाहिपेदारनि जी चूंड में शामिल थी रहियो आहे। सोचण जी ॻाल्हि आहे त टेलीकम्युनिकेशन सेक्टर में अहिड़ी कहिड़ी खोट या घटिताई आहे जो 4 कंपनियुनि जी मौजूदगी जे बावजूदु 5हीं सिम आंदी पई वञे। यकीनन इहो घटि सिग्नल्स ऐं स्लो इंटरनेट स्पीड वारो मसइलो आहे जेको ख़त्म करण लाइ ओनिक सिम खे मैदान में आंदो पियो वञे। इहो त वक़्त ई साबित कंदो त ओनिक सिम सिग्नल न हुजण ऐं सुस्त इंटरनेट स्पीड जो मसइलो केतिरी हद ताईं हल करे सघे थी, पर फ़िलहाल इन हवाले सां अॻकथियूं जाम कयूं वयूं आहिनि। पाकिस्तान खां ॿाहिरि मुल्कनि जी ॻाल्हि कजे त उतां जे शहरनि खे 5G स्पीड जी सहूलियत मुयसर हूंदी आहे जंहिंजी मदद सां सुपर फास्ट इंटरनेट स्पीड इस्तेमाल करे सघिबी आहे। पर पाकिस्तान जे केतिरनि इलाइक़नि में अञा ताईं इंटरनेट त परे जी ॻाल्हि, पर सिग्नल्स ड्रॉप थियण जो मसइलो बि हल नाहे थी सघियो, जंहिंजे करे अक्सर सिम कंपनियूं पंहिंजी साख विञाए चुकियूं आहिनि। केतिरनि इलाइक़नि में मख़सूस नेटवर्क खां सवाइ को ॿियो नेटवर्क कम ई नाहे कंदो। बहराड़ी जे त अक्सर इलाइक़नि में किथे बि कंहिं सिम जो नेटवर्क सही नमूने कमु कंदो ई नाहे। बुनियादी तौर ते ओनिक सिम खे इहे सभु मसइला ख़त्म करण जे लाइ ई आंदो पियो वञे ऐं इन हवाले सां वॾियूं वॾियूं दावाऊं पिणु कयूं पियूं वञनि, पर लॻे नथो त ओनिक बि इहे वेछा ख़त्म करे सघंदी जेके ॿियूं सिम कंपनियूं नाहिनि करे सघियूं। इन जो सबबु इहो आहे त ओनिक हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ सिम कंपनियुनि ख़ासि करे यूफोन जे टावरनि खे इस्तेमाल करे पंहिंजूं सहूलियतूं माण्हुनि ताईं पहुचाईंदी, जॾहिं त मौजूदु टावरनि जे अंग में बि कंहिं बि क़िस्म जी वाध न पई कई वञे। इहा सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त अॻुवाट ई मौजूदु टावर नए नेटवर्क अचण सां कहिड़ा मसइला हल करे सघनि था। हिन वक़्तु ओनिक खे कराची ऐं लाहौर में चकासण वारे मरहले में दाख़िल कयो वियो आहे, जंहिं तहत इन जे नेटवर्क ऐं स्पीड जो मुआइनो कयो पियो वञे। मोबाइल में मौजूदु प्ले स्टोर ते ओनिक जी एप्लीकेशन बि मौजूदु आहे, जॾहिं त इन कंपनी जी सिम ख़रीद करण लाइ कंपनी जी वेबसाइट ते बि वञी सघिजे थो। ओनिक सिम कंपनी जे नंबरनि जी शुरूआत 0339 खां थिए थी, जंहिंजो मतिलबु इहो आहे त इन सिम जो कोड 0339 हूंदो। ओनिक सिम कंपनी पंहिंजो पाण खे पाकिस्तान जी सभ खां पहिरीं डिजिटल टेल्को कंपनीअ जी दावा करे थी, जंहिंजे नाले मां ईअं लॻे थो त इहा का याने इलेक्ट्रॉनिक सिम हूंदी, जॾहिं त ईअं नाहे। फ़िलहाल इहा सिम आम सिमुनि वांगुरु ई फिज़िकल तौरु आंदी पई वञे, जॾहिं त अॻिते हली इलेक्ट्रॉनिक सिमूं अचण जो ऑप्शन मौजूदु ज़रूरु आहे। शुरूआती इतलाउनि मूजिबि ईअं लॻी रहियो आहे त सऊदी अरब जी एतिसलात सिम जी ओनिक सिम खे बैक सपोर्ट हासिल आहे, पर हिन वक़्त ताईं इन हवाले सां का बि तस्दीक या तरदीद नाहे कई वई, जेका बि 14 अगस्त जे ॾिहाड़े ताईं ख़बर पइजी वेंदी। इन सां गॾु सिम लॉन्च थियण खां पोइ इहो बि पतो पइजी वेंदो त छा ओनिक पाकिस्तान में मौजूदु नेटवर्क जा मसइला हल करे सघे थी। सिम जी शुरूआत हुजण करे ओनिक तरफ़ां जेके 2-3 पैकेज ॿुधाया विया आहिनि उहे हिन वक़्त ताईं जी सभिनी सिम कंपनीज़ खां बहितरीन आहिनि, जिन में 123 रुपयनि में सॼे महीने जे लाइ 30 GB इंटरनेट जो पैकेज बि शामिल आहे, जंहिंमें 5000 मैसेज ऐं 5000 मिंट बि शामिल आहिनि। सिम जी हिन वक़्तु 3 MB डाउनलोडिंग स्पीड जॾहिं त 21 MB अपलोडिंग स्पीड ॿुधाई पई वञे, जेका तमामु बहितरीन स्पीड त आहे, पर पोइ बि इहा 5G जे अॻियां कुझु बि नाहे। पोइ बि जेकॾहिं इहा सिम वाकई नेटवर्क जा मसइला हल करे थी त मौजूदा सिम कंपनियुनि जे मञियल इदारनि लाइ वाकई वॾो चैलेंज हूंदो।